छोकरा मेहनती माशाल्लाह तव्हां खुश नसीब आहियो। असां खुश नसीब आहियूं जो हाणे हिन महिल असां वेही खाऊं था ज़बरदस्त। इंशाल्लाह। ऐं दुआ कयो त हर कंहिंजा बच्चा तव्हांजे बच्चनि जहिड़ा थियनि। जेको बचंदो माल तव्हांजो आहे उहो तव्हां काॾे कंदा आहियो? बचल इहो किचिरे में शीना इहो कम में न रहंदो पोइ केतिरो बचंदो आहे तव्हांजो किलनि जी? इहे जेका आहे न कुदरती शइ आहे, हिन में मिलावट माण्हू करे ई नथो सघे, करण बि चाहे न त हिन में छा कंदो? अल्हम्दुलिल्लाह, हे जेतिरो इंसान खाईंदो ओतिरो सेहतमंद रहंदो। ना हिन में अधु खल लॻल आहे, अधु वरी कटियल आहे। इन हिसाब सां टोटल ख़र्च जेको आहे जेको हवा असां त चांहि पीआसीं वॾा नवां कपिड़ा पाए हुआ शादी आहे। नौजवान दोस्तों, कारोबार या ज़िंदगी जे मिड़नी मामलनि ऐं मसइलनि में इरादे जी पुख़्तगी, सचाई ऐं पके यकीन जी घुर्ज हूंदी आहे। उन लाइ ज़रूरी आहे त माण्हुनि जे अॻियां तव्हांजी चयल ॻाल्हियुनि ऐं तव्हांजी ज़ाती ख़्यालनि में मुकमल हिक जहिड़ाई हुजे त जीअं तव्हांजे साफ़ ऐं शफ़ाफ़ शख़्सियत जे बारे में कंहिंखे ॿियाई मुनाफ़िक़त जो शक शोबो न थिए। वीडियो में नज़र ईंदड़ हिन नौजवान जो नालो आहे शमन अली दायो। शमन अली दायो हर रोज़ पंहिंजे रेड़े ते 8 खां 10 हज़ार जी सलाद साफ़ सुथरी रेड़े ते सजाईंदो आहे ऐं हर रोज़ 2 खां 2.5 हज़ार रुपया पंहिंजे हिन कम मां कमाईंदो आहे। मालूमाती वीडियो सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमन मां मौजूदु आहियां कराची सिंधी ॻोठ में। ऐं हिकिड़ो अॼु अहिड़ो कारोबार तव्हांखे ॾेखारण वारो आहियां जेको तव्हां पंहिंजे ॻोठनि, पंहिंजे शहरनि में बि जेको आहे सो करे सघो था। केतिरो ख़र्चु आहे, केतिरी सीड़प आहे, केतिरो ख़फ़ो आहे, हीअ वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो ऐं हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी मालूमात ॾींदो। सो अचो मूंसां गॾु, मां तव्हांखे ॾेखारियां उहो कारोबार जेको तव्हां थोरे ख़र्च ते, थोरी सीड़प ते पंहिंजे शहरनि, पंहिंजे ॻोठनि में बि करे। सलाद जिस्म लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद आहे दोस्तो, तव्हांखे सभिनी खे ख़बर हूंदी। वरी बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सलाद ताज़गी, तवानाई ॾिए थी, हाज़मे खे बहितर बि बणाईंदी आहे, जिस्म मां ज़हरीलियूं शयूं ॿाहिरि कढण में मदद बि कंदी आहे। इन खां अलावा दोस्तो सलाद वज़न घटि करण में मददगार साबित थिए थी। सलाद दिलि खे मज़बूत बि रखंदी आहे, रत में ख़राबु कोलेस्ट्रोल घटि करण में बि मदद कंदी आहे ऐं ब्लड प्रेशर खे कंट्रोल में रखे थी। सलाद में मौजूदु विटामिन ऐं मिनरल चमड़ी खे नरम, साफ़ ऐं चमकदार बणाईंदी आहे। अच्छा शमन, ही खीरे जी कटाई मूंखे सम्झ में न आई। हिन में अधु खल लॻल आहे, अधु वरी कटियल आहे। इन हिसाब सां कयो आहे त कोई चीनो आहे छिलके समेत ॾियो, कोई चीनो आहे बग़ैर छिलके, मां वरी ॿई तरीक़ा करे छॾिया हिकिड़े में ई माना। बसि ॿई माना ख़ुशि। ही नौजवान शमन जेको सलाद कटण में तमामु घणो कारीगर आहे, माहिर आहे। ही कारीगर माहिर बि तॾहिं थियो आहे जॾहिं ही रोज़ जी बुनियाद ते इहो साॻियो कमु कंदो आहे ऐं सलाद कटींदो आहे। हिन जे हथ में वॾी फुर्ती आहे जेकी तव्हां हिन वीडियो वसीले ॾिसी सघो था। ही रोज़ ही कमु कंदो आहे, इन जे लाइ हिन जे हथ में तमामु घणी फुर्ती आहे ऐं तेज़ीअ सां ही कमु करे रहियो आहे। हवा असां त चांहि पीआसीं वॾा, हर भरो बि तकलीफ़ कई, डबल थियणी आहे न सही। डबल पोइ हाणे चांहि कीअं पीऊं असां? ताक़त वारी थी पी ॾिस। ठीकु आहे, वाह वाह ज़बरदस्त। शाद अली, तव्हां केतिरा साल कमु कयो हिन जो सलाद जो? सलाद जो असांखे 30 साल थी विया आहिनि कम से कम। शादी न करे खां पोइ असां हे कमु शुरू कयोसीं, स्टार्ट कयोसीं ऐं फर्स्ट क्लास रोज़ी कईसीं असां। ज़बरदस्त इहो साॻियो ई हुनर पंहिंजे बचनि खे ॾेई छॾियो। ज़बरदस्त असां 3 पुट आहिनि, हे हुनर सिखी विया आहिनि इंशाल्लाह। हाणे माशाल्लाह असां कमु न कंदा आहियूं, छोकिरा कंदा आहिनि, हाणे फर्स्ट क्लास कमु कंदा आहिनि। तव्हांजा छोकिरा मेहनती माशाल्लाह, तव्हां ख़ुशि नसीब आहियो। असां ख़ुशि नसीब आहियूं जो हाणे हिन महिल असां वेही खाऊं था ज़बरदस्त इंशाल्लाह। ऐं दुआ कयो त हर कंहिंजा बच्चा तव्हांजे बचनि जहिड़ा थियनि इंशाल्लाह। सभिनी जा बच्चा बि अहिड़ा ई थींदा जीअं असांजा बच्चा आहिनि ऐं रोज़ी कंदा ऐं हुननि जा पीउ माउ वेही खाईंदा। नवां कपिड़ा पाए हुआ शादी आहे, कंहिंजी शादी ते थो वञे, छा थो खाए? इहो छा आहे? चॉकलेट। चॉकलेट घणे वरितो अथई? 5 में। वाह साईं वाह, 5 में तूं ठठ थो करे माना। वाह जवान, वाह वाह जवान, वाह। अच्छा शमन, हे जेको बचंदो माल तव्हांजो आहे उहो तव्हां काॾे कंदा आहियो? बचल इहो किचिरे में शीना इहो कम में न रहंदो। पोइ केतिरो बचंदो आहे तव्हांजो? किलनि जी तादाद में बचंदो आहे या अधु किले खां पार ताईं बचंदो, वधीक न बचंदो? न बचंदो आहे, उहो तव्हां उछले छॾींदा आहियो। ठीकु। अच्छा दोस्तो, ही बि हिकिड़ो तरीक़ो आहे माल्टो छिलण जो। आम तरह सां असां जेके बि इहे माल्टा अॼु ताईं खाधा आहिनि त उनखे हथ सां अहिड़ी बुरी हालत कई आहे जो माल्टे खे सफ़ा चीभाड़े छॾियो आहे। हींअर हे शमन जेको कटे थो, उन जी कटाई करे थो, इहा बि हिकिड़ो सिख्या जो मरहलो आहे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो, हीअं बि तव्हां हिन माल्टे खे छिले सघो था छुरीअ जो इस्तेमालु करे। हे साईं माल्टो तयारु थी वियो, खल लही वई ऐं माल्टो बि तव्हांजो बाक़ाइदे VIP लॻो पियो आहे।
ताज़ो लॻो पियो आहे, हिनखे का बि दॿ को बि प्रेशर न आयो आहे, माल्टो पंहिंजी उन ई हालत में, सिर्फ़ु हिन मथां खल लथल आहे, बाक़ी उन ई हालत में आहे। ही हिते जेके बि तव्हांखे फ्रूट ॾेखारिया, ॻाढ़ियूं गजरूं ॾेखारियूं, बंदि गोभी ॾेखारी, ही सॼी टोटल जो टोटल सलाद ठाहे हिते करे खपाए थो। हाणे मां पर कुझु ॾींहं मूं तव्हांजे हिन रेड़े ते सरदा गिदरा वग़ैरह ॾिठा हुया, सीज़न जे हिसाब सां हलाईंदा, सीज़न जे हिसाब सां कारोबार मटाईंदा आहियो यार। ऐं शमन अली जो हिकिड़ो गाॾो न आहे, हुनजो ब्रादर बि गॾु ई गॾु बीठो आहे, सुबुह जो टाइम आहे जेको हे बि पंहिंजी रोज़ी सां लॻे थो। तव्हांजो नालो छा आहे? हिम्मत अली यार, वाकई हिम्मत वारो माण्हू आहे। हाणे हिनखे तूं काॾे काए वेंदे रेड़े खे? स्टील टाउन मोड़ ते, माना मां जेको चयो न सवेरे मुख़्तलिफ़ एरिया था पकड़ो। दोस्तों, कामयाब या भाग वारा माण्हू हर मामले में सही फ़ैसिलो कंदा आहिनि, जॾहिं त निभागा या नाकाम माण्हू साॻी ग़लती हर हर दोहराईंदा रहंदा आहिनि। रुगो मश्क ई इंसान खे कामिल कोन बणाईंदी आहे, पर कामिल मश्क इंसान खे कामिल बणाईंदी आहे। तव्हां जेको कमु हर हर कंदा आहियो, मश्क उनखे मुस्तक़िल बणाए छॾींदी आहे। कुझु माण्हू वरी पंहिंजी ग़लतियुनि जी मश्क कंदा रहंदा आहिनि ऐं उन्हनि ग़लतियुनि में ई कामिल बणिजी वेंदा आहिनि। मिलावट माण्हू करे ई नथो सघे, करण बि चाहे न त हिन में छा कंदो, इन करे हिन में ॾाढी ज़बरदस्त पूंजी, ॾाढो मज़ेदार आहे। मां पंहिंजे पुट खे डेली चवंदो आहियां बाबा इहा वठी आ। माशाल्लाह पंहिंजो मज़ो आहे अल्हम्दुलिल्लाह। हे जेतिरो इंसानु खाईंदो ओतिरो सिहतमंद रहंदो, ऐं इंसान जेतिरो बि हिनखे चाहींदो ओतिरो पंहिंजे माना हिकिड़े हिसाब सां सिहतमंद हूंदो। अॼुकल्ह जेको खाइण पीअण खाए थो माण्हू रुगो होटलनि ते या को ज़माने में संपूर तरह शयुनि खां इन्हनि खां हीअ बहितर आहे, हाज़मे जे लाइ बि आहे ऐं इंसान जी सिहत जे लाइ बि आहे। छो जो वॾा अॻे इहे ई शयूं खाईंदा, जेको खाईंदा आयासीं, पीअंदा बि आयासीं, सिस्टम तव्हांजे अॻियां आहे। माशाल्लाह हिन में को मिलावट जो सिस्टम बि न आहे, अल्हम्दुलिल्लाह। हिन में हर शइ जो तरीक़ो माना वेजिटेबल जीअं शइ थींदी आहे उहा आहे, अल्हम्दुलिल्लाह कुदरती शइ आहे। अच्छा, हाणे दोस्तनि जा काफ़ी सारा इहे बि सुवाल हूंदा त बाबा हीउ रेड़ो त तो ॾेखारियो आहे, हिन में टोटल ख़र्चु केतिरो आहे? फटो हिन में आहे, ताराज़ी हिन में आहे, ताराज़ी सां गॾु वटल आदमी हूंदा आहिनि, ऐं रेडी बि आहे। टोटल ख़र्चु जेको आहे, जेको तव्हां पहिरियों फस्ट टाइम कंदव, उहो 60 खां 70 हज़ार थींदो फस्ट टाइम, ऐं जेको पोइ वरी माल ईंदो, जेको सलाद ईंदी, उहा 8-10 हज़ार जी ईंदी। टोटली ख़र्चु शुरूआती मरहले में तव्हांजो 60-70 हज़ार ईंदो। पोइ रोज़ जी बुनियाद जेकी तव्हां सलाद लॻाईंदव, उहा 8 खां 10 हज़ार या 7 हज़ार बि थी सघे थी, उहा हाणे तव्हांजे मथां डिपेंड थो करे। अच्छा दोस्तो, मुंहिंजा जेके वीडियो हूंदा आहिनि उहे कारा हितां हूंदा आहिनि, जंहिंमें तमामु घणी ॼाण हूंदी आहे। हिन जे लाइ जेके मुंहिंजे पेज ते नवां आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे वीडियो खे फॉलो, लाइक ऐं शेयर कयो, त जीअं ॾिसण वारा दोस्त हिन वीडियो मां कुझु मालूमात वठी सघनि ऐं फ़ाइदो वठी सघनि। छो जो मुंहिंजो जेको बि वीडियो हूंदो आहे उहो हक़ीक़त ते मुश्तमिल हूंदो आहे, ऐं हक़ीक़त ते जेकी मुश्तमिल ॻाल्हि हुजे उन मां तमामु घणा दोस्त नौजवान फ़ाइदो वठंदा आहिनि। हिन जे लाइ बराए महिरबानी मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो, छो जो हीउ कारोबारी आइडिया आहे। कारोबारी आइडिया तव्हांजी ज़िंदगी बदिलाए सघनि था।